अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर नवाब शाह ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डेरी जी पब जो थाणी जे हद ॻोठ माखंड जे रहवासियुनि गुलाम कादर डेरी जे अॻवाणी में एहतजाज कंदे चयो त बा असर गाज़ी डेरी कुझु ॾींहं पहिरियां असांजे भाउ गुल मोहम्मद डेरीअ ते हमलो करे खेसि पिस्टल जा बट हणी ऐं लोही सीख हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंजी NC रिपोर्ट पब जो थाणी ते दाख़िल कराई, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का कार्रवाई नथी करे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त गाज़ी डेरी जेको मनशियात जो वॾो डीलर पिणु आहे, जंहिं सबब ॻोठ जे केतिरनि ई नौजवाननि जो मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। मनशियात जे फ़रोख़्त खां रोकण ते असांखे रोज़ानो हथियार बंद साण करे मारण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जॾहिं त असां ग़रीब पोरियत आहियूं, मगर गाज़ी डेरी असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त गुल डेरीअ ते हमलो कंदड़ गाज़ी डेरीअ खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ फराहम करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।